होटल फोन कया अल्लाह खैर करे रात निमान के मोकलियो मास ओडे हले भयो न भयो गोठ हाँ हेलो भाई जी दा हैं निमान नहीं वञ रहा गोठ तेरा है बाबा ने के मोकलियो चरा मारे अचेगा वापस वरी हैं अच्छा है खबर पइजी वई है त माना ओडे कोई नहीं मुया है मां त हाणे बाज़ार निकर वया हूं रस्के में बैठा हूँ हाँ मां वाड़े में वापस वेंदा हूँ इनके मिले ज़ोर तो नहीं मोकल गोठ बाबा ऐसा नहीं करो तो मुझे वरी परेशान करेगा अच्छा नहीं मुड़ रहा है हाल ये करो हिकड़ा कलाक इनके मिले ज़ोरी बोरी भी आयो हाँ मां जॾहिं पुॼा वाड़े ते पोइ मोकिलियोसि मोॾियूं त हला कर करे हाँ ठीक है बाबा ठीक है मोकिलो मेहरबानी मेहरबानी चंद्रा मार दिया हमको यार इनके बंदी करे मोकलो आने नगर में ये क्यों मोकल रहे हो मेरे पास ठीक है बाबा ठीक है अच्छा तू पान परेशान हो गया है चंद्रा मणु है ना खाता घना होएगा तुम्हारे पास भी मानी मानी जाम खाया होएगा ठीक है उस्ताद बिल मां देगा देगा हाँ मरी होते चंडो तो रही पियो हिते मां चवां पियो सुबुह जो वेंदो कूड़ आयो मांस त कज़ियो थी पियो वञा वाड़े ते पोइ अचे त अचे निभागो अब उस्ताद रसके वारा में हिम्मत करो जल्दी पुजाओ बाबा के उते मेहमान मुंहिंजा वेठा है चंडा रात आया था मां कूड़ आयो मां घर कज़िया थिया है तॾहिं बि न वियो हाणे मुंहुं त ॾियो आहे रात में बोलाया घर कुछ ही कोने अल्लाह करे यो ढेरी में हो जे इन्हीं जी पई मांजी पई रात में गालावा कोई भी न मरियो है छा जो पाड़े में को मरियो सजी रात में सीएम होयो भूख ते मोयो अज वणा अल्लाह करे ढेरी में हो जे इन जी अज खला लाई तो खबर पंजी बियो हुजे अल्लाह करे नो 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 अनवर आचा मां ते गालायो ते कुछ भी न थियो आ काते गोठे केर मरियो हाँ कोई न मरियो छो कूड़ छो आई न न थेड़ी गाल ॿुध छा गाल ॿुधाए थोड़ो ॿुध नाराज़ न थी मां अचां पियो तोड़े वठण हाणे पाण मां होटल वारे सां मां ॻाल्हायो में चए पियो अमरा तुंहिंजो हिते आ मां वटि रहियल आहे मानी बि खाराई तोखे पराठा खाराया आहे तोखे मुर्गी मानी ज़ालिम खुदा या सॼी राति मूंखे बुख ते मारियो अथई थधे पानी दा तड़ो कराए मूंखे विल ते समायो अथई थोड़े छाजो कुलण हुई मां खां भुल थी वई असल में ओरे को ॿियो मरियो ॿिनि जो हुयो ॻोठ में मारे अमरा फोन कई भुल में चए पियो तुंहिंजो नंबर लॻी वियो आहे ग़लति ॿियो कज़ियो थियो ज़ालिम कॾहिं जहाज ते चढ़ियो आहे कॾहिं गॾा ते बि न चढ़ियो आहे तूं जहाज तुंहिंजो सेठ चए पियो न मोकिलियो कूड़ पैसा बि कढी वई मूंखों हर शइ मूंखों करे वई मां कहिड़ो तुंहिंजो ॾोह कयो भाउ सम्झी तोड़े घुमण आयुमि छो नाराज़ न थी वञा ॻाल्हि आहे पाड़े में माण्हू ॿुधंदा त तूं त भाउ माण्हू आहे मुंहिंजो छा अरे मां न थींदी आहे सभु ॿुधाईंदुमि हुते त केरु तव्हांजो मुंहिंजो कूड़ आया अथई तव्हांजो भाउ मरी वियो आहे कहिड़ो मरी वियो ओड़े ॻोठ न चइजांइ माण्हू मां ॿुधाईंदुमि अरे चवंदा इहे त हुते महिमाननि जी ख़िदमत न कंदो आहे तूं त भाउ आहे मुंहिंजो न छो ॻोठ जाऊं हिकिड़ा हाणे तोखे मां पराठा बि खारायां थो तोखे चांहियूं पीआयां थो तोखे मुर्गी जा मानियूं पीस कुझु न खपे न तुंहिंजा पराठा वणे न तुंहिंजी मुर्गियूं भाउ या तुंहिंजी मुर्गी जे नाजाइज़ी कई आहे शबीर
मां तोखे ॾिसी रहंदुमि भुल अची वई अनवर भुल अची वई हमरा ग़लति फोन हिन मारे चई भई कज़ियो थी वियो मां बि सम्झुमि तरी कज़ियो थी वियो आहे हाणे थेलो रखो ते हल तोखे मानी करायां चाहियो न थींदो वरी मां कुझु बि न थींदी पैसा बि तो मां राति खपी चरियो दिमाग़ ख़राब थी 70,000 हुई 70 घणा मां बि न हुया हज़ार जा ॿधल मथो रबड़ 25,000 जा नोट काढे आ मुंहिंजा राति चोर खणी आहे मां वटि तोखे जो मोकिलियुमि न हेॾे मां वरी भग में सेठ जे घर मां तो वञा जहाज़ में चढ़ा हिते विसरी विया पैसा पोइ जो दग में फोन हमरा कई चए कोई कज़ियो न थी वियो आहे भई हाणे ख़ैरु लॻो पियो हाणे मां वरी आयुमि मां चयो हाणे पैसा बि खणा गणिया अनवर खे ॾियां वञी हिते जो आहे अहमदाबाद चोर कमु लाया हर शइ खणी आहे उहो पटू उहे पैसा तुआरा खुलियल पोइ मां चयुमि हाणे अनवर खे कीअं वठी अचां पैसा बि कोन्हनि उहो त पैसा घुरंदो तॾहिं मां न आयो मां हाणे मां तो अचां पियो सुबुह वठणु तोखे चए बि हाणे मूंखे पंहिंजा पैसा ॾे त मां वञा पैसा अॻिले साल ॾींदुमि मां छो अलाह अगले साल देरो बेरो खणो गोठे छो अरे वाह दिमाग खराब थियो थी अदो हा न अदो बदो न कर मूंखे पैसा ॾे हाणे जो हाणे हिन वक़्तु मूंखे खपनि खणी आ न चोर मां छा कयां हाणे सेठ मूंखे एतिरा कान ॾींदो पैसा तूं ॻोठ हल मां हुते अचां सारियूं लांदियूं अनुल मां तोखे ॾींदो वेंदुमि थोरा करे हुते जॾहिं कुझु ई न थियो आहे का शइ कोन्हे माण्हू बुख मरनि था ज़ालिम ख़ुदा जा यतीमनि को पैसा फुरे थो अरे तूं महिमान आहे मुंहिंजो तूं रहो तोखे मां कोटिया में बाज़ार घुमाईंदुमि तोखे मां हिते अंगूर खाराईंदुमि सूफ़ खाराईंदुमि अॼु ॿियो हिते जो सुको फ्रूट वॾो मशहूरु थी पिस्ता बादाम नेज़ा अखरोट तोखे खाराईंदुमि ज़िंदगी में कॾहिं खाधा थी अखरोट ॾिठा थी अड़े कहिड़े नमूने अखरोट थींदा नी तुंहिंजो कर्ज़ कीअं लाहींदुमि हाणे मां तोखे हिते मिड़े शइ खाराए करे कर्ज़ लाहियां वाड़ियो आहे छो शइ में मुंहिंजो 70,000 फोक छो अलाए केरु मरी वियो ग़लति थी वई त मां छा कयां हाणे थेलो रख न रखंदुमि बाबा हेॾे पहिरें पोइ हला न त ॻोठ बि न रखंदे तूं हल मां तुंहिंजी ख़िदमत बि कयां थो मां तोखे मानियूं चाहियूं पराठा ग़लती थी वई न हाणे इंसान हिकिड़ो वाइदो कर हाणे मूंखे पैसा ॾींदे तुंहिंजी भाइरी जे करे मां राति रहंदो मां अच्छा तो मां पैसा न ॾिनई त थाणे में टंगराईंदो न हितो जी पुलिस बलूचिस्तान जी ॾाढी ॾुखी आहे हिते मां जेल में वियुमि सॼो उमिरि सड़ी वेंदुमि हेॾे हीअं न कर मां ॾिसां थो कुझु शाम तोखे पैसा वठी ॾियां थो तुंहिंजी ख़िदमत बि कयां थो पोइ इहो कर कजां घर कंहिंखे बि न ॾसजांइ हुते ॻोठ में छा चवंदा त भेण जाई हुते शबीर कोटिया वियो आहे पंहिंजे मिटनि माइटनि महिमाननि खे अधु राति में मोटाए थो छॾे हे थो करे न मां को ग़लती थी वई मां चवां जाई को मरी वियो हूंदो होटल वारे त चयो मां ख़िदमत कयांसि थो पोइ न सुञातो हूंदई न उहो ॿियो हूंदो को हली आहे ठीकु आहे पैसा ॾींदे थो मां छा मां कुझु वठी थो ॾियां घणा वठी ॾियां पोइ 30 रुपया हुजनि हाली 30 रुपया 30 रुपये में ज़ालिम नंढो ॿार ख़ुशि न थींदो आहे त मां 30 छा कंदुमि 50 हुजे हा 50 खोड़ पोइ बि 50,000 न 50,000 चओ रुपया हली थधो थी हली हल कमरे में ॾिस मां तुंहिंजे करे कमरे खे सफ़ा कयो आहे तुंहिंजे लाइ मां पीसा आंदा हाणे तुंहिंजे लाइ मुर्गी हलंदी आहे मां त हाणे तोखे वठण पियो अचां पर चङो हे तूं अची वए हल अंदरि हल हा वे हली वे मरी वियासीं राति त मां हिन सां धोखो कयो जागी बि हिनखे ख़बर पइजी वई मरी त कोई न वियो अॼु त मूंखे कंदो खला लाहींदो पैसा बि हिन जा मां खपाए छॾिया ॻोठ बि मंझि लाइ वञी छा था चवनि